चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर के मान में GHQ में गार्ड ऑफ ऑनर पेश। गार्ड ऑफ ऑनर तकरीब में चीफ ऑफ द नेवल स्टाफ और चीफ ऑफ एयर स्टाफ भी शरीक थिया। तकरीब में टिनी हथियारबंद फौजन जा आला ऑफिसर भी शरीक थिया। इंडोनेशिया जो सदर प्राबोवो सुबियातनो 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते इस्लामाबाद पहुची वियो। मौजिज़ मेहमान जी शानदार आजियां 21 तोपुनि जी सलामी भी ॾिनी वई। सदर ऐं वज़ीर आज़म इंडोनेशिया जे सदर जी आजियां कई। ॿारनि खेसि गुल पेश कया। इंडोनेशियाई सदर पाक इंडोनेशिया लाॻापनि खे 75 साल पूरा थियण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी दावत ते पहुतो आहे। इंडोनेशिया जो सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां वफ़दनि जी सतह ते ॻाल्हियूं कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस आसिम मुनीर सां भी मुलाक़ात कंदो। दौरे में वापारी सीड़पकारी दिफ़ा सेहत IT मौसमियात तालीम ऐं सकाफ़त ते ॻाल्हि ॿोल थींदी। ॿिन्ही मुल्कनि विच में मुफ़ाहिमती यादाश्तनि ते सहीयुनि जो भी इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पावर सेक्टर में सुधार आणण वारनि क़दमनि ऐं मंसूबनि जो जाइज़ो वठण लाइ इजलास। वज़ीर आज़म गिलगित बल्तिस्तान बाबति सोलर प्रोजेक्ट्स ख़ासि तौर 100 मेगावाट सोलर प्रोजेक्ट ऐं गवादर पोर्ट खे बिना रंडक जे बिजली जी फराहमी वारनि मंसूबनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। तवानाई वारे वज़ीर अवैस लग़ारी पावर सेक्टर जे मंसूबनि ते ब्रीफिंग ॾिनी। गवादर पोर्ट सिटी खे बिना रंडक मुनासिब क़ीमत ऐं भरोसे जोगी बिजलीअ जी फराहमी जे मंसूबनि ते समूरा इदारा हमआहंगी सां कमु कनि। वज़ीर आज़म जी हिदायत। शहबाज शरीफ़ चयो त गिलगित बल्तिस्तान में 100 मेगावाट जे सोलर प्रोजेक्ट ते बिना देर अमल दरामद शुरू कयो वञे। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु लाहौर पहुचंदो। PP सेंट्रल पंजाब जे उहिदेदारनि खे लाहौर पहुचण जूं हिदायतूं जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी क़याम दौरान लाहौर समेत सॼे पंजाब जे अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे 63 तंज़ीमुनि जे उहिदेदारनि जा नोटिफिकेशन जारी करण जो इम्कान। पंजाब असेंबली में PP जे पार्लिमानी मेंबरनि सां भी मुलाक़ात कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जूं मुलाक़ातूं गवर्नर हाउस में थींदियूं। PTI पंहिंजा मसइला पाण हल करण बदिरां नफ़रत पखेड़े रही आहे। PTI पाकिस्तान में सियासत करण बदिरां रियासत ते हमिलो करण ऐं परॾेही मीडिया ते वञण जी चूंड करे थी। PP अॻवान शाज़िया मरी जो PTI जे अमल ते मज़मती बयान। संदसि चवणु आहे त PTI बानी जी भेनरुनि खे परॾेही मीडिया ते पाकिस्तान खे बदनाम करण लाइ मोकिलियो वियो। मोदी जे इंतज़ामनि हेठि भारतीय TV चैनल्स ते पाकिस्तान मथां हमिलो करणु शर्मनाक आहे। PTI वारनि खे मशवरो आहे त उहे ॾफेड़ पैदा करण बदिरां सियासत ते ध्यानु ॾियनि। पीपुल्स पार्टी कॾहिं पंहिंजे मुल्क ख़िलाफ़ साज़िश नाहे कई। असां जमहूरियत पसंद आहियूं ऐं पुरअमन इख़्तिलाफ़ी राय खे अहमियत ॾियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी हमेशह सियासी ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾिनो। पीपुल्स पार्टी पुरअमन मुस्तहकम ऐं ख़ुशहाल पाकिस्तान चाहे थी। CTD पंजाब जूं कार्रवाइयूं। भारतीय ॻुझी एजेंसी रॉ जा 12 दहशतगर्द गिरफ़्तार। वॾी मिक़दार में हथियार बारूदी मवाद डेटोनेटर्स ID बम बरामद कया विया। CTD अख़्तियारनि मूजिबि गिरफ़्तार रॉ जे दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हसास ईंधन ऐं हसास इदारनि जूं तस्वीरूं वीडियो लोकेशन बरामद कई वियूं। दहशतगर्दनि वटां हिक मदरसे हिक मेले जूं तस्वीरूं वीडियो ऐं लोकेशन बि बरामद। अख़्तियारनि मूजिबि फैसलाबाद मां गिरफ़्तार दहशतगर्द पंजाब में ॾहका पखिड़ण सां गॾु मज़हबी नफ़रतूं बि फैलाइण चाहिनि पिया। लाहौर मां गिरफ़्तार दहशतगर्दनि में दीप सिंह, अज़मत, फैज़ान, नबील इब्रार, उस्मान सरफराज। फैसलाबाद में दानिश खे पकड़ियो वियो। बावलपुर में गिरफ़्तार दहशतगर्दनि में रजिब, हाशिम, साकिब ऐं आरिफ शामिल आहिनि। तहरीक इंसाफ़ जी फ़ौज ते गैर मुनसिफ़ानी तनक़ीद इदारे खे जवाब ॾियण ते मजबूर कयो। PTI जी पिशावर में जलसे DGISPR जूं समूरियूं ॻाल्हियूं सच साबित करे छॾियूं। इदारनि ख़िलाफ़ इस्तेमाल थींदड़ ज़बान कढी वेंदी। हाणे अडियाला जेल जे ॿाहिरि तमाशो कंदड़नि खे कानून जी अमलदारी ॿुधाईंदासीं। घरू मामलनि बाबति मुमलकती वज़ीर तलाल चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त फ़ौज सियासत में मुदाख़लत न पई करे। अव्हां पंहिंजी सियासत चमकाइण लाइ बार बार फ़ौज उन जे सरबराह खे सियासत में आणे रहिया आहियो। हाणे ॾफेड़ बर्दाश्त न कया वेंदा। इदारनि जो तहफ़ुज़ हुकूमत ते फ़र्ज़ आहे। भारत जो रवैयो अस्ट्राई ते इलाइक़ाई सहकार में वॾी रंडक आहे। गॾियल एतिराम ऐं सहकार सां ख़ितो वधीक पुरअमन ऐं ख़ुशहाल थी सघे थो। सदर आसिफ अली ज़रदारी जो सार्क चार्टर डे जे 40 सालगिरह ते पैगाम। ॾखण एशियाई मुल्कनि जे अवाम ऐं हुकूमतुनि खे मुबारकूं। संदसि चवणु आहे त इस्लामाबाद चौथी ऐं 12हें सार्क सरबराही इजलास जी मेज़बानी कई। 2016 में 19 इजलास भारत जी अदम शिरकत सबबि मुलतवी थियो। गुज़िरियल 11 सालनि खां सार्क जो अमल जमूद जो शिकार आहे। ख़िते जी तरक़ी अमुन गैर ज़रूरी तौर ते तातुल जो शिकार आहे। ईरान ऐं चीन जी शमूलियत सां इलाइक़ाई राब्तनि में इज़ाफ़ो थींदो। पाकिस्तान जामे सहकार ते ॿधल इलाइक़ाई निज़ाम लाइ पुरअज़्म आहे। इलेक्शन कमीशन बैरिस्टर गौहर अली खान खे तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन तौर तस्लीम करण खां इनकार करे छॾियो। इलेक्शन कमीशन पंहिंजे ख़त में चयो आहे त तफ़सीली गौर बाद ॾिठो वियो त तहरीक इंसाफ़ जे इंट्रा पार्टी इलेक्शन जो मामिलो
कमीशन ॾाढो अल्तवा हेठि आहे छो त पार्टी लाहौर हाई कोर्ट मां स्टे ऑर्डर वरितो आहे। उन करे हुननि हालतुनि में इलेक्शन कमीशन बैरिस्टर गोहर खे चेयरमैन तस्लीम करण जी पोज़ीशन में न आहे। उन जी का कानूनी हैसियत नथी ठहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां क़तर जे कौंसल जनरल नायब शाहीन RM अल सलेती जी मुलाक़ात बितरफ़नि लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। सिंध ऐं क़तर जो वापार सीड़पकारी इंसानी तरक़ी जे शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। कौंसल जनरल वॾे वज़ीर खे क़तर जे क़ौमी ॾींहं जी तक़रीब में शिरकत जी दावत जेका वॾे वज़ीर क़बूल करे वरिती। वॾे वज़ीर जो चवणु आहे त क़तर असांजो बिरादर मुल्क आहे। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा मज़बूत थी रहिया आहिनि। इरसा में वफ़ाक़ जो मेंबर अर्शद इम्तियाज़ रिटायर थी वियो। 3 सालनि जो मुद्दो मुकमल थियण खां पोइ उहिदो छॾे ॾिनो। पंजाब सां तालुक़ रखंदड़ अर्शद इम्तियाज़ तहरीक इंसाफ़ जे हुकूमती दौर खां इरसा में वफ़ाक़ जो मेंबर रहियो। ज़रियनि मूजिबि अर्शद इम्तियाज़ इरसा में 2 भेरा मुद्दो मुकमल कयो। हाणे बि वापसी जी कोशिशुनि में आहे। सिंध हुकूमत जो मौक़िफ़ रहियो आहे त इरसा में वफ़ाक़ जो मेंबर सिंध जो डोमिसाइल रखंदड़ हुअणु घुरिजे। हैदराबाद पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते 3 मुबैना मुक़ाबला। 1 ॼणो मारिजी वियो, 2 ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, 3 फरार। मार्केट पुलिस पारां बकरा मंडी वेझो मुक़ाबले बाद घुर्बल जवाबदार खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप आरिफ उर्फ़ भूरा कुरैशी नाले सां थी जेको मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस खे 24 खां वधीक केसनि में घुर्बल हो। बागराणी वेझो कचे में बुरड़ा बिरादरी जी 2 धुरियुनि में ज़मीनी तकरार तंझेड़ो। 1 ॼणो क़तल, 1 ज़ख़्मी। ॻोठ मोहम्मद मूसा बुरड़े में 2 धुरियुनि में झेड़े दौरान फायरिंग जी ॾे वठि 35 वरनि जो जानिब बुरड़ो मारिजी वियो। नदीम बुरड़ो ज़ख़्मी। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ वधीक रतो शान जो ख़दशो। शिकारपुर में अनाज मंडी ते हथियारबंदनि जी चढ़ाई। 8 ॼणा जवाबदारनि वापारी मुनीर भयो जे दुकान ते चढ़ाई करे खेसि यरगमाल बणायो। हथियारबंद वापारी खां 26 लख रुपया फुर करे विया। फुर वारे वाक़े खां पोइ वापारी स्टोटगंज थाणे ते पहुची विया। NC दाख़िल अनाज मंडी जे सदर जो चवणु आहे त वापारी गैर महफ़ूज़ आहिनि। फुर कयल रक़म वापसि कराए वापारियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। गुलामुल्ला भरिसां घर किरण सबबि 2 ॿारड़ा दॿिजी फौत, 1 नींगरी ज़ख़्मी। पीर पठो लॻ ॻोठ ग़ुलाम कादिर शेख में पोरे तिमाम बख़्श ख़ासकेली जे घर जी छित किरी पई। फौतियुनि में 9 वरहनि जो टीपू ऐं 7 वरहनि जो अशरफ ख़ासकेली शामिल। ज़ख़्मी नींगरी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। घर में कोहराम मची वियो। टंडे मस्ती भरिसां क़ौमी शाहरा ते मुसाफ़िर कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर। 1 शख़्स फौत, औरत ज़ख़्मी। फौती जी सुञाणप ॻोठ मुराद गोपांग वासी मोहम्मद इब्राहिम गोपांग नाले सां थी। ज़ख़्मी औरत खे गणती जोगी हालत में गिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डीपले भरिसां ॻोठ हेलारियो वटां झंग मां लाश ते। लाश जी सुञाणप टंडो बागो वासी इरशाद अली मेमण नाले सां थी। लाश अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। पुलिस पारां वाक़े जी जांच हलंदड़। जेकबाबाद में कार इल्ज़ाम हेठि नौजवान गोलियूं हणी क़तल। बका मोहम्मद थाणे जे गौठ सोराब जखराणी में जवाबदार नौजवान अब्दुल रहीम कांगो खे क़तल कयो। पुलिस मूजिबि जवाबदार मीरजान जखराणी पंहिंजी वेगी माउ सां कारें मड़े नौजवान खे क़तल कयो आहे। वधीक जांच जारी आहे। ऐं कोडीजी में रोलू कुतनि जे हमले में ज़ख़्मी थियल नींगर फौत थी वियो। मासूम कमर अब्बास शाह घर ॿाहिरां खेॾी रहियो हो त कुतनि मथसि हमलो कयो। ज़ख़्मी नींगर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते हुन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो।